नाज़रीन, नसीराबाद में PhD पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ते एहतजाज कयो वियो। एहतजाज बाबति वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अल्लाह बख्श कुरैशी। जी नाज़रीन, बिल्कुलु अॼु हिते नसीराबाद में ही बेरोज़गार उस्ताद आहिनि जिन 2009 में सिंध यूनिवर्सिटी जे इंतज़ाम हेठि प्राइमरी उस्तादी कामयाब टेस्ट पास कई हुई, पर कामयाब थियण बावजूदि हिननि खे मुसलसल नौकरियूं न मिलियूं आहिनि। अॼु हुननि जे एहतजाज में हिननि सां गॾु मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा नुमाइंदा शरीक आहिनि। अचो खां मालूम करियूं त संदन मुतालबो कहिड़ो आहे। असां वस वारनि खे अपील था कयूं त ख़ुदा रा असां इंसाफ़ करे असांखे ऑफर ऑर्डर न वञनि ऐं बाद में कोई नई भर्ती कनि, न त असांजो एहतजाज जारी रहंदो। असांखे हिन वक़्तु न मज़दूरी थी लॻे, न मज़दूरी मिले थी, न कोई कमकार सां आहियूं, कंहिं बि दुकानदार ॾे था वञूं को राशन पाणी वठणु, असांखे दुकानदार मोटाए थो छॾे। असांजा बचड़ा फाका कशी जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। नुमाइंदो कुझु हिननि जे हाल ते रहम कयो। ही तमामु हिकिड़ी तमामु गुरबत जी लकीर खां बि हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिननि जे बचड़नि ते रहम कयो। साईं 2009 सिंध यूनिवर्सिटी वारी टेस्ट पास कई आहे। असांखे 11 साल थिया आहिनि, असां एहतजाज कयूं था पिया, पर अॼु ॾींहं ताईं असां केरु कंहिं बि नोटिस न आहे वरितो। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो त हिननि जो इहो ई मुतालबो आहे त जेसि ताईं खेनि नौकरियूं न मिलंदियूं, खेनि पंहिंजो हक़ न मिलंदो, तेसी ताईं हिननि जो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।